हिकड़ा भक्त थिया जिन जो नालो धन्ना जाट। भगवान जी उन्हनि खूब भक्ति कई, खूब उन्हनि जी कई कथाऊं तव्हांखे ॿुधाई आहे। उन्हनि जो प्रेम कीअं थियो ॾिसो भगवान सां। हिकड़ा संत उन्हनि जे नगर में आया, उन्हनि जा पिता उन्हनि खे घर वठी आया। घर में सत्संग कीर्तन थियो, कुछ ॾींहं संत रहिया, भक्ति जी उमंग मौज। उन्हनि वटि शालीग्राम भगवान हुया। उन्हनि जो संतनि जो नालो बि आयो आहे कथा में, संत त्रिलोचन। उन्हनि खूब भक्ति कई, खूब नाम जपायो। ऐं बालक धन्ना नंढो, ॾाढी नंढी उमिरि, 5-7 साले जो बालक, उन ॾिठो कि ॾाढे प्रेम सां हे संत भगवान शालीग्राम जी सेवा था कनि, ॾाढे भाव सां। संत जॾहिं वापसि वञणा हुया त उन जिद कई कि बाबा तव्हां वञो था, मूंखे भक्ति ॾेई वञो, मूंखे सेवा ॾेई वञो। कहिड़ी सेवा कंदे भाई? जे मूंखे बि पंहिंजो शालीग्राम भगवान ॾेई वञो त मां रोज उन्हनि जी सेवा कयां। संतन सोचियो नंढो बालक आहे, 5 साल जी उमिरि आहे, हिनखे त कोई नियम संयम ईंदा कोन। ईअं न थिए कि भगवान जी सेवा जे चक्कर में हे कोई अपराध न करे वे, गलती न करे वे, हिनखे कीअं भगवान ॾियां। पर ॾाढी जिद कई धन्ना, त संतन चालाकी कई। संतन छा कयो, ॿाहिरि विया, हिकिड़ो गोल मोल बढ़िया कारो पत्थर हुयो, उहो खणी आया। उनखे बि अची सिंहासन ते भगवान जे बगल में विहारे छॾियो। पंहिंजे भगवान खे, जेके साक्षात शालीग्राम भगवान आहिनि, उन्हनि खे हेठि विहारियो, उन पत्थर खे मथे सिंहासन ते विहारियो। ऐं पुछण लॻा, बताओ धन्ना कौन से भगवान चाहिए? महात्मा जी ॿिन्हिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त साओ करे चवनि था, जेके पंहिंजा शालीग्राम भगवान आहिनि, चवनि था इहे ईअं ई अथई भाई, ही जल्दी न ॿुधंदा अथई। और जेको मथे सिंहासन ते मां विहारियो आहे, इहे बढ़िया भगवान अथई, हिननि जो तूं सेवा कंदी त तोखे ॾाढो आनंद ईंदो। चई पोइ त मूंखे सिंहासन वारा ई खपनि। चओ हरे राम। ठीकु, उहो पत्थर ॾेई संत हली विया कि थोड़ो वॾो थींदो त वरी हिनखे शालीग्राम भगवान ॾींदासीं ऐं भजन भक्ति नाम ॾींदासीं। हाणे त मौज अची वई, ख़ुशि थी वियो, जीवन त आनंदित थी वियो कि मूंखे संत भगवान ॾेई विया। थोड़ा घणा नियम सम्झाए वतऊं, भई रोज उथी नाम जपजां, स्नान कजां, भगवान खे स्नान कराइजां, चंदन लॻाइजां, बढ़िया श्रृंगार कजां ऐं भोग बि लॻाइजां। भोग लॻाइण ज़रूरी आहे। संतन चए तूं जो खाईंदो आहे पेटू, हाँ तू बि खाईंदो आहे न, तोखे खाइण ज़रूरी आहे। चई मूंखे त ॾाढो ज़रूरी आहे। चई पोइ भगवान खे बि खाराए भाई, भगवान लाइ बि ज़रूरी आहे। ठीकु, हाणे बढ़िया स्नान करे पाण पोइ भगवान खे स्नान, यानी उन पत्थर खे उन्हनि स्नान करायो। ॾिसो असांजी भावना हूंदी आहे कि भगवान पत्थर जा आहिनि। चओ हरे राम। मूर्ति पत्थर जी आहे, मार्बल जी आहे, मिट्टीअ जी आहे। पर उनजे लाइ त उहो पत्थर जेको हुयो, संतन चयो शालीग्राम भगवान आहे, त उनजे लाइ उहो पत्थर उन्हनि कॾहिं न ॾिठो, भगवान ई ॾिठो उनखे। भोले भाव सां भगवान जो भजन करण लॻा। माता खे चयूं मूंखे सिंदूर ॾेई त मां भगवान खे तिलक लॻायां। माता न ॾिनो त विया ऐं ॿाहिरि हिकिड़ो लाल पत्थर पियो, उनखे घीसे 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 उहो जेको चूरो हुयो उनजो खणी भगवान खे टीको लॻायो, भगवान खे तिलक लॻायो, गदगद थिया। हाणे भोजन तैयार थियो, भोग जी बारी, भगवान जे साम्हूं वञी रखियऊं भोग, पर्दो लॻायूं, 2-4 जेके मंत्र ईंदा हुया नाम जपे करे चयूं प्रभु भोग लॻायो। भगवान भोग न लॻायो। वरी प्रार्थना कयूं, हिकु अख खोले करे ॾिसनि कि भगवान भोग लॻाइनि था कि न। भगवान भोग न लॻायो। उनखे लॻो भगवान रोज ईंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि। चओ हरे राम। ॾाढी प्रार्थना कई भगवान खे, भगवान न आया। भगवान खे चवण लॻा प्रभु तव्हां न ईंदव त मां बि न खाईंदुमि, मां बि बुख ते वेहंदुमि, जल बि त्याग करे छॾियो। सुबुह खां शाम थी वई, भगवान न आया। रोअण लॻा भगवान जे लाइ, शरीर दुर्बल थी वियो। कथा में त लिखियल आहे कई ॾींहंनि ताणी इहो क्रम हलियो, शरीर कमजोर थी वियो। माता पिता खे लॻी भाई अलाए कहिड़ी तकलीफ़ थी वई आहे, उहो कंहिंखे बि न ॿुधाइनि। भगवान आख़िर न रही सघिया। हिकु ॾींहुं पर्दो लॻाए भगवान खे भोग लॻाइनि पिया, ॿाहिरि वेठा हुया त अंदरों पर्दे जे अंदरों चटकारनि जी आवाज़ आई। जीअं न कोई हथ चटे चटे खाईंदो आहे, अहिड़ी चटकारनि जी आवाज़ आई। अखियूं खुलियूं,
धीरे सां पर्दो हटाए ॾिठऊं त साक्षात भगवान बालक स्वरूप अची करे भोग लगाए रहिया आहिनि। नंढे बाल रूप में भगवान अची करे भोग था लगाइनि। हा हा परियों खां ॾिठई भाई ॿियो पहिरियों भोग लगाइण ॾियो, भगवान खे डिस्टर्ब न कयो। पर्दो वरी लगाए छॾी। थोड़ी देर थी पर्दो हटाई, भगवान खे प्रणाम कई। वाह प्रभु वॾी कृपा कई तो, ॾाढी देर लगाई तो अचण में। भगवान ॾाढो प्यार कयो, ॾाढो प्रेम कयो। भगवान चवनि था कि भाई धन्ना हाणे मां तुंहिंजो खाधो आ, तुंहिंजो लूण खाधो आ भाई, तू मूंखे भोग लगायो आ, हाणे त तुंहिंजी सेवा करणी पवंदी। न भगवान मां तव्हांजी सेवा कयां, तव्हां मुंहिंजी कीअं सेवा कंदो? न भाई असां त तुंहिंजी सेवा कंदासीं, जेको कमु हुजे ई ॿुधाए प्रभु तव्हांखे कहिड़ो कमु ॾियां। तॾहिं भगवान चवनि था तू रोज गायूं चराइण वेंदो आ, गऊ चारण कंदो आ? हा मां कंदुमि, हाणे तू वेठो हुज भाई। चओ हरे राम। त भगवान उन्हनि सां गऊ चारण करण वेंदा। हिकु ॾींहुं धन्ना जी न तैयार थिया। पुछऊं भाई छो गऊ चारण करण न हलणो आ? न प्रभु वटि घर में महिमान आया आहिनि, मां त न वञी सघंदुमि। भगवान चवनि था पोइ हिकु कमु कर, गायुनि खे खोल ॿाहिरि ताणी वठी हल, मूंखे बि पंहिंजे थैले में विझ। शालीग्राम भगवान खे चवनि था पत्थर खे हुन थैले में विझ, मूंखे बि ॿाहिरां ताणी वठी हल, उते मूंखे प्रकट कजां, मां गऊ चारण करे ईंदुमि, तू घर जा कम संभाल। हा इहो बि ठीकु आहे भगवान। त सोचो भक्त पंहिंजे कम में आहे, भगवान वरी गऊ चारण करण विया आहिनि। चओ हरे राम। हिकु साल गुजरी वियो जॾहिं, तॾहिं उहे संत वरी वापसि आया। छा नालो ॿुधायो मां भाई संतन जो? हा संत त्रिलोचन। उहे वापसि आया नगर में, ऐं ॾिठऊं भाई जेको नयो नयो चेलो बणायोसीं, हालांकि अञा दीक्षा न थी, ॾिसूं त सही हुनजो छा हाल आहे। हाणे त वॾो थी वियो हूंदो। आया धन्ना जी जे घर, सभिनीनि सां मुलाक़ात कयूं। संतन पुछियो कीअं भाई धन्ना जी बेटा सेवा हले थी बढ़िया? चई गुरु जी तव्हांजो धन्यवाद बाबा जी, तव्हां वॾी कृपा कई आहे। जॾहिं खां भगवान जीवन में आया आहिनि जीवन बदिलजी वियो आहे। जॾहिं खां तव्हां शालीग्राम भगवान जी सेवा ॾिनी आहे, अरे आनंद में जीवन थी वियो आहे, खूब मौज ईंदी आहे, हाणे त कंहिं शइ जी चिंता ई कोन्हे। चई ॾाढो बढ़िया। भोग वोग लॻाईंदो आहे? चई बिल्कुलु भोग लॻाईंदो आहियां। हा तव्हांजो भगवान थोरो वधीक खाईंदो आहे,